नालीअ जे गंदे पानी सबबि माण्हुनि खे बीमारियूं जेका सो वकोड़े वेंदियूं। हिकु त सियासी आर्डरूं कराए वगड़नि में आयो आहे, वगड़नि जो TMO बि न आल आहे, हे बि सियासी आर्डरूं कराए वगड़नि में मौजूदु अचे। हल किलो लखे रुपए जी करप्शन करे थो, पर 12,000 ॼणा स्वीपर 12 ॼणा नथो हलाए सघे वगड़ टाउन जा। असां कंहिंखे था वञूं, असां आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त हिन बदमस्त TMO खे हटाए वञे, न त सुभाणे खां वठी तहरीक हलाए असां वगड़ चौक बंदि कंदासीं ऐं TMO जो गाॾीअ जो घेरा कंदासीं, ऑफिस जो घेरा कंदासीं। हिन लाइ माण्हू बीमार थींदा।